नासी नौंदेरो लॻ ॻोठ साबू कटियो वटे सखर लाड़काणो रोड तां ज़ख़्मी हालत में पयल पीरसन हादी बख्श नारे जो ज़ख़्मनि जा सूर नसंदे चांडका इस्पताल में फौत थी वियो, जॾहिं त वारसन क़त्ल जो शक ज़ाहिर कंदे एहतिजाज कयो आहे। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे रशीद अबड़ो। नौंदेरो भरिसां ॻोठ साबू कटियो जे सखर लाड़काणो रोड ते ज़ख़्मी हालत में मिलियल हादी बख्श नारे जो जेको फौत थी वियो आहे, जंहिंजे वारसनि पारां उनजे जेको आहे त क़त्ल जो शक ज़ाहिर कयो आहे। इन हवाले सां वारसनि एहतिजाज बि कयो आहे। हुननि सां अचो त ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो वधीक छा चवणु। अप्रैल ते मुंहिंजे घरां छोकिरी अगवा थी, उन बाद ते मां सूबेदार हद ॾे वियुमि, प्रूफ मिलिया हर शइ। मां चयोमांसि त मुझे इंसाफ़ खपे। SP ॾे वियासीं, 2 दफ़ा दरख़्वास्तूं खणी, असांजी का वराण थिए। उन्हनि चयो बा असां सूबेदार खे चयो आहे, पुलिस मोरूअ सदराणीअ सां ॿधल नारे जे सां हुई। उन्हनि असांखे चयो तव्हांजो कुझु ई न थींदो। असांजी छोकिरी चौथे महीने जे 27 तारीख़ अगवा करे मोर सदराणीअ अरबाब खातूं वेकरो करे कुतई पाड़े नारे जे खे ॾिनी आहे धाड़ेलनि खे। SP ॾे वियासीं, SP हिन SS सां ॻाल्हायो, DSP सां ॻाल्हायो, त बि कुझु बि न थियो। असां वालिद साहब आहे जंहिंजो नालो हादी बख्श आहे, छोकिरीअ जो पीउ आहे, नेठि उनखे मारियो वियो त मथां FR थी असां ते कॾहिं बि। मुंहिंजी छोकिरी अगवा करे खणाए छॾियऊं। असां FR खां भॼी बीठासीं, पुलिस FR न करे मोटाए छॾे मर्दनि खे। जे मुड़ुस खे इहो कल्ह मारे उते फिटी करे विया। असांखे इहो मोल मिलियो, असांजे पुलिस कान वरावण कई। असांजे चाचे खे केस खणाइण तां धमकियूं ॾींदो हो, चवंदो जे FR कटाए त तोखे मारे वेंदासीं। चवंदोसि मां ग़रीब आहियां, मां वेठो आहियां, जे तूं मूंखे मारे वे त तोखे मां पुग में मां ग़रीब आहियां। उहे पैसा मोरू भराए लख रुपयनि जा पुलिस खे खाराए त वजूद हिन जे कॾ माण्हू बशे पिस्टलनि सां कल मथे में धक हणी बानू हिन एसीडनि जो करे आख़िर में गाॾीअ जी बत्ती भञी निशानी त भई मरंदो, माना हिन खे मारे ख़तमु करे विया आहे। जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त SSP लाड़काणो, DIG लाड़काणो समेत सिंध जो वॾो वज़ीर नोटिस वठी इन मामले जी जांच कराए जेके जवाबदार आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं जेका अगवा ॼाणियल नारी अरबाब खातूं आहे उनखे फौरी तौर ते बाज़ियाब कराए पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। जी।